सफ़ा बर्फ़ वांगे ठरियो आ डिसूंबर, खणी तुंहिंजूं यादूं वरियो आ डिसूंबर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनिसरा पांद में इंडिया के गोठ खीरा का सनाउला बिया जो इंतखाब ही दिलकश सिटूं। सफ़ा बर्फ़ वांगे ठरियो आ डिसूंबर, खणी तुंहिंजूं यादूं वरियो आ डिसूंबर। सफ़ा बर्फ़ वांगे ठरियो आ डिसूंबर, खणी तुंहिंजूं यादूं वरियो आ डिसूंबर। बदन ते जुदाई रखे पई थी टांडा, असां लाइ अवां बिन भरियो आ डिसूंबर। महीना विया गुज़री ॾिसंदे सफ़र में, खणी भाकुरनि में भरियो आ डिसूंबर। असां राति हिकिड़ी बि सकरात काटी, अलाए कीअं हुनजो सरियो आ डिसूंबर। उहो पोत सियारो ऐं मुर्कूं तबसुम, उहो पोत सियारो ऐं मुर्कूं तबसुम, वरी दिल ते सोई तरियो आ डिसूंबर। सफ़ा बर्फ़ वांगे ठरियो आ डिसूंबर, खणी तुंहिंजी यादूं वरियो आ डिसूंबर। खणी तुंहिंजूं यादूं वरियो आ डिसूंबर।